शहदादकोट में कणक की खरीदारी लाइ सेंटर कायम नाहिन थी सघिया, जंहिं सबब आबादगार सख्त परेशान आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेहरान टी वीडियो रिपोर्टर ज़मीर खरल। जी ज़मीर, छा तफ़सील आहिनि? जी नायला, शाhdadkot जेको वापार के हवाले सां त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में निराली हैसियत रखे थो। शाhdadkot, कंबर, कुबो, सईद खान, सिजावल जूणे जे मीरो खान वार नसीराबाद समेत ज़िले के मुख़्तलिफ़ शहरनि में कणक जा ख़रीदारी मर्कज़ नाहिनि खोलिया विया, जंहिं करे हितां जा आबादगार हारी सख़्त परेशान थी विया आहिनि। जॾहिं त सरकारी खरीदारी सेंटर कायम न थियण ऐं कणक जी ज़िले बंदी सबब पिणु आबादगार हारियुनि खे लखनि रुपयनि जो घाटो पइजी रहियो आहे। सरकार पारां कणक जे सीमण जो अघु त 250 रुपया मुक़ररु कयो वियो आहे, जेको खरीदारी सेंटर न हुअण ऐं ज़िले बंदी सबब 850 रुपयनि में आबादगार विकिरो करे पाण लुटाए रहिया आहिनि। नायला, इन सिलसिले में मुंहिंजी सिंध आबादगार बोर्ड जे ज़िले अॻवान ऐं ज़रई माहिर मोहम्मद इसाक मुगेरी सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उनजो चवणु आहे त हिकु त ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति तमामु घणो नुक़सानु थियो आहे, ॿियो त सेंटर कायम न थियण ऐं कणक जे ज़िले खां ॿाहिरि विकिरे ते पाबंदी हुअण करे बोर्ड जा मारियल आबादगार कणक जो बहितर अघु न मिलण सबबि वापारियुनि सां ॿिन्ही हथनि सां लुटिजी ऐं फटिजी रहिया आहिनि। संदसि चवणु हो त कुबे, सईद खान, कच्ची पुल समेत ॿियनि इलाइक़नि में कणक जा खोड़ा पियल आहिनि। सरकार पारां ख़रीद न करण ऐं कणक जो मुनासिब रेट न मिलण सबबि पयल कणक जेका आहे उहा ख़राब थी रही आहे। इसाक मुगेरी चयो त ॿिज तोड़े भवण मां गोहण करे 4 एकड़नि ते 50,000 रुपया ख़र्च थिए थो, पर हिन वक़्तु जेको रेट मुक़ररु थियो आहे उन मां फ़ाइदो त न, पर आबादगारनि खे नुक़सानु जेको आहे पइजी रहियो आहे। हितां जे आबादगारनि कणक जे सरकारी अघ ख़रीद कणक खे जेको आहे सरकारी अघ ते ख़रीद करे कणक जे विक्रेता ज़िले वारी बंदिश हटाए ग़रीब आबादगारनि हारियुनि खे वापारियुनि सां ॿिन्ही हथनि खां लुटण ऐं फुणण खां बचण जो मुतालबो कयो आहे। जी नायला। ज़मीर, अव्हांजी महिरबानी।